सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। सिजावल जिले में इलेक्शन शेड्यूल पधरो थियण खां पोइ क़ौमी असेंबली ते तक़रीबन 26 फार्म वसूल किया विया ऐं सूबाई PS 73 ते टोटल 25 फार्म वसूल थिया, जॾहिं त PS 74 ते टोटल 20 फार्म वसूल। PP शिराजी ग्रुप जे सरवाहण अॻोणो ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराजी अॻोणो MNA सैयद अयाज़ अली शाह शिराजी अॻोणो MPA शाह हुसैन शाह शिराजी नसीर शाह शिराजी शब्बीर हैदर शाह शिराजी ऐं ॿियनि फार्म वसूल किया। उन मौक़े ते वॾेरो मोहम्मद ॿारहं ज़फ़र हमीद मेमन देमान जय कुमार ऐं ॿिया समेत शिराजी ग्रुप जा हामी गॾु हुआ। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हारो जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर डिग्री कॉलेज भरिसां मिल्कियत जे तकरार तां जवाबदार गोलियूं हणी सघे वा ख़ालिद पुट ख़ुदाबख़्श बिरोही खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी अधु कलाक ताईं वाक़े वारे हंधि तड़पंदो रहियो। शहरनि जे इतला मिलण ते मेहड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मुआइनो कयो ऐं ज़ख़्मीअ खे तालका अस्पताल मेहड़ मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त ज़ख़्मी जी हालत गणती जोगी हुजण सबबि लाड़काणो मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त डिग्री कॉलेज मेहड़ भरिसां मिल्कियत तां ॿिन्हिनि सगन भाइरनि में तकरार हलंदड़ हुयो। हलंदड़ तकरार सबबि हिकु 2 साले बिरोही बलोचिस्तान लॾे वियल हुयो, जंहिं मेहड़ पहुची रस्ते वेंदड़ पंहिंजे सॻे भाउ ख़ालिद बिरोही खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे फ़रार थी वियो आहे। सकरन गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल 1 सकरन में सिंधी सकाफ़त के उजागर करण शानदार प्रोग्राम मुनक़द कियो वियो, जिते स्कूल जे शागिर्दियाणियुनि पारां सकाफ़ती टेबलोस पेश किया विया, जॾहिं त क़ौमी गीतनि ते झुमरियूं पाए ख़ुशियूं मल्हायूं वयूं। प्रोग्राम में सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल, जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो ऐं शहरी इतिहाद सकरन जे सदर सैयद एहसान अली शाह मेहमान ख़ासि तौर शिरकत कई, जिन अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़ती प्रोग्राम कई ॾिठा बि अथव ऐं शिरकत बि कई आहे, पर अॼोको प्रोग्राम निज सकाफ़ती ऐं सिंध जी बहिराड़ीअ वारे माहौल खे उभारे साम्हूं आंदो आहे, जिते घरनि जो वेड़ो माल जो वथण सिंधी रिलियुनि ऐं खटुनि ते ॾेखारियल ओताक मींहं जो वाड़ो ऐं भाॼियुनि जा फसल अमली तौरु ॾेखारिया विया, जेके स्कूल जे शानदार कारकर्दगी आहे। हिननि चयो त शागिर्दियाणियुनि जो टैलेंट ॾिसी महसूसु थियो त हिते जो उस्ताद मेहनती आहे। उन खां अॻु हेड मिस्ट्रेस मैडम मुसरत चौहान आयल महिमाननि जो आदरभाव करण बाद ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी शाहूकार तहज़ीब असांजी सूंह ऐं सुञाणप आहे, जेके सिंधी मीडिया ॿीहर उजागर कयो आहे। प्रोग्राम में गुलाम शबीर सूमरो, काज़ी जावेद सनाई, गुलाम नबी मल्ला, शहाबुद्दीन शेख, एहसन भट्टी पिणु शरीक हुआ। प्रोग्राम दौरान महिमाननि स्कूल में क़ाइमु कयल स्टॉलनि जो दौरो कयो, जिते नेचुरल स्टॉलनि खे पसंदि कयो वियो। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो वेझो कुछ ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा बाद तशद्दुद करे आज़ाद कयल ॻोठाणनि मोहम्मद याकूब सफ़ीउल्ला ऐं नदीम चाचड़ जे केस में घुर्बल जवाबदारनि खे कचो बिंडी 1 थाणे जे पुलिस गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ आशिक़ अली राजड़ ऐं ॿियनि ॻोठाणनि जो एहतजाज कंदे चयो, कचो बिंडी 1 थाणे जी हद मां असांजे 3 नौजवाननि खे उस्मान चाचड़, शमीर चाचड़, बगन चाचड़, अली गोर चाचड़ ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे 4 मोबाइल फ़ोन, 4 मोटरसाइकिलूं ऐं ॿिया सामान खणी विया। 4 कलाक तशद्दुद बाद राडूनी कोशिश सां मग़विन खे आज़ाद कयो, जंहिंजो केस कचो बिंडी 1 थाणे दाख़िल थियण बावजूदि हद जो एसे शोभा असर माण्हुनि जे चवण ते केस में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो करे ऐं फ़ोर थियल मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन बि वापसि नथो कराए, जॾहिं त केस में घुर्बल जवाबदार केस सां हथ खणण लाइ असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त DIG सखर खे कई आहे। SSP घोटकी ॾे मोकिलियो। SSP घोटकी 24 कलाकनि अंदरि मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि करण जी ख़ातिरी कराई, पर 2 ॾींहं गुज़रण बावजूदि असां सां इंसाफ़ न कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे असां सां इंसाफ़ कयो वञे। इन अलावा इना अलह राजिऊन इंतहाई ॾुख जी ख़बर। सीनियर साफ़ी शेर मोहम्मद मलकाणी जो नौजवान पुट सईद मलकाणी कुझु ॾींहं बीमार रहण बाद हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो आहे, जंहिंजी जनाज़ा नमाज़ असर नमाज़ खां पोइ जरवारी वेझो अक्सा मस्जिद वटि अदा कई वेंदी। ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास जा सभु साथी संदनि हिन ॾुख जी घड़ीअ में बराबरि जा शरीक आहिनि। अल्लाह पाक नौजवान मरहूम सईद मलकाणी जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं वालिदैन खे सबर जमील अता फ़रमाए, आमीन। ऐवान सहाफ़त सूमार समेजो। मेहड़ फर्स्ट एडिशनल सेशन जज मेहड़ जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। मेहड़ में फर्स्ट एडिशनल सेशन जज मेहड़ अताउल्ला मेहड़ जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 5-5 लख रुपयनि जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत ॻोठ अलियाबाद जे रहवासियुनि जवाबदारनि अली गौर, मीर हज़ार ख़ान, कादिर बख़्श खे सज़ा ॿुधाए जेल मोकिले छॾियो आहे, जॾहिं त साॻिए केस में ॼाणायल चोथों जवाबदार मुमताज़ अली रूपोश ॼाणायल आहे। जवाबदारनि ते इल्ज़ाम हयो त हिननि पैसनि जी ॾेती लेती तां नवंबर 2021 ते रांधण भरिसां ॻोठ बशीर ओडो वासी नौजवान अरशद वाढो खे ॻोठ अलियाबाद में क़त्ल कयो हो। मक़तूल जे वालिद राज ओडो जी फ़रियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हुयो।
अॼु ॾोह साबित थियण ते अदालत टिनि जवाबदारनि खे सज़ा ॾेई जेल मोकिले छॾियो आहे। सांगड़ रिपोर्ट गुलाम कादिर कैरी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ आईजी सिंध पारां पुलिस गाॾियुनि जी सार संभाल ऐं मरम्मत जा हुकुम। एसएसपी सांगड़ जो एमटी वर्कशॉप जो दौरो। सॼे ज़िले में पुलिस स्टेशननि मां पुलिस गाॾियूं घुराए उन्हनि गाॾियुनि जी इंस्पेक्शन कई। एमटीओ खे सभिनी गाॾियुनि जी मुनासिब सार संभाल ऐं मरम्मत जो कमु जल्द खां जल्द मुकमल जूं हिदायतूं। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। तफ़सील मूजिब आईजी साहिब सिंध जे हुक्मनि जी रोशनी में सरकारी गाॾियुनि जी बेहतर सार संभाल ऐं मरम्मत लाइ एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जे हुकुम ते पुलिस लाइन सांगड़ में मौजूद एमटी वर्कशॉप में सॼे ज़िले जी पुलिस थाणनि खां वॾियूं गाॾियूं घुरायूं वयूं ऐं उन्हनि गाॾियुनि जी इंस्पेक्शन जे सिलसिले में एमटी वर्कशॉप जो दौरो कयो। एमटी इंचार्ज सब इंस्पेक्टर ज़मीर हुसैन सां गॾु समूरनि गाॾियुनि जो मुआइनो कयो। उन मौक़े ते एमटी इंचार्ज खे हिकु हफ़्ते अंदरि समूरनि गाॾियुनि जी सार संभाल ऐं हर क़िस्म जी मरम्मत जो कमु हिकु हफ़्ते अंदरि मुकमल करण जूं हिदायतूं जारी कयूं। दौरे दौरान डीएसपी हेडक्वार्टर परवेज़ अख्तर कुरैशी ऐं एसडीपीओ संजोरो लोंग खान शर पिणु एसएसपी सां गॾु हुया। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर जे ॿिनि क़ौमी टे सूबाई तकनि जे मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि फारम वसूल कया। उन सिलसिले में मिलियल मालूमात मूजिब NA 192 खानपुर तंगवाणी ते शबीर अली खान बाजाराणी, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, मीर आबिद हुसैन जतोई, मौलाना राशिद मामून सुमरो, मौलाना अब्दुल्ला पहोड़ ऐं मुश्ताक अली समेत 16 उम्मीदवार नॉमिनेशन फारम वसूल किया। NA 193 ते आबिद हुसैन भयो, गोस बख्श खान महर, बाबुल खान भयो, शहरियार खान महर ऐं मौलाना अब्दुल्ला महर, मौलाना मसूद अहमद फारम वसूल कया। शिकारपुर जे PS 7 ते इम्तियाज़ अहमद शेख, फराज अहमद शेख, मौलवी अब्दुल्ला महर, आगा तैमूर खान पठान, बाबर उर्फ सनी संजराणी, आगा शम्स पठान जी नमज़दगी फारम वठी छॾिया। PS 8 खानपुर लकी गुलाम शाह ते मोहम्मद आरिफ खान महर, गोस बख्श खान महर, मीर आबिद हुसैन जतोई, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, अमीर अली खान जतोई, अयाज हुसैन महर, कामरान खान महर नमज़दगी फारम वसूल करे छॾिया। झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई झरक लगराज ॻोठ में मल्हां बिरादरी पारां सियासी समाजी अॻवान मोहम्मद अयूब मल्हां जे मान में आजियाणे में वॾेरो फ़क़ीरो मल्हां मोहम्मद अयूब मल्हां खे पग ॿधी। आजियाणे में मल्हां बिरादरी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील मूजिब झरक लगराज ॻोठ में मल्हां बिरादरी पारां सियासी समाजी अॻवान मोहम्मद अयूब मल्हां खे आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें मल्हां बिरादरी जे अॻवाननि वॾेरो फ़क़ीरो मल्हां ऐं ॿियनि मोहम्मद अयूब मल्हां खे बोसके जी पग ॿधी। आजियाणे में मल्हां बिरादरी जे मोअज़्ज़िन सज्जाद मल्हां, उस्मान मल्हां, मोहम्मद हसन मेमण, कामरेड सिकंदर मल्हां, मोहम्मद इब्राहिम तुर्क ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े सियासी समाजी अॻवान मोहम्मद अयूब मल्हां ॻाल्हाईंदे चयो त आउं राय ॻोठ जे रहवासियुनि सां ॾुख सुख में गॾु आहियां ऐं आउं मल्हां बिरादरीअ जो थोराइतो आहियां, जेके हर वक़्तु हर मौक़े ते मूं सां गॾु आहिनि। मीरपुर ख़ास टालपुर हाउस जे एम टाउन मीरपुर ख़ास में शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 16वीं वरसी जे हवाले सां तक़रीब मुनक़द कई वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला मीरपुर ख़ास जे एग्जीक्यूटिव कमेटी जी मीटिंग ज़िले जनरल सेक्रेटरी मीर हसन दोंकी जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल सलाम मेमण समेत ज़िले जे उहिदेदारनि ऐं तालुकनि जे सदर व जनरल सेक्रेटरी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी समेत ज़िले विंग जे सदरनि शिरकत कई। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तमामु उहिदेदारनि पंहिंजे क़ाइद शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वरसी में भरपूर शिरकत करण जो अज़म कयो। ऐवान साफ़त सूमार समय जो। झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई जमपीर वासी सिंध जे नौजवान टिनी जी शाइर ख़ैर मोहम्मद कवीअ जी 58हीं सालगिरह तक़रीब कवी हाउस जमपीर ते मुनक़द करे आयल दोस्तनि पारां खेसि सिंध जी सुखड़ी अजरकूं पहिराए संदसि सालगिरह जो केक कटे खेसि जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾिनियूं वयूं, जंहिंमें ठठे जे सीनियर साफ़ी मोहम्मद अयूब मल्हां, मोहम्मद अमीन मेरबर, नूर मोहम्मद मेरबर, शकील अहमद, शबीर अहमद, ज़ाहिद अयूब मल्हां, दाऊद मेरबर, नज़ीर शोरो, सारंग दर्स, अबू बकर पालारी, अब्दुल कादिर पालारी, साफ़ी अकबर शोरो, हुमैर मल, गुलाम रसूल पालारी, अब्दुल गफ़ार कलोड़ो, नूर मोहम्मद ख़ास केली, गुलाम मोहम्मद बारच, हाकिम पालारी, मुमताज़ ख़ास केली, राजा मसरूर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर पुलिस अमन व अमान बरक़रार रखंदे स्नैप चेकिंग जो अमल जारी। चेकिंग दौरान 549 मोटरसाइकिलुनि, 1900 माण्हुनि जी तलाशी समेत 43 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। स्नैप चेकिंग जो मक़सदु माण्हुनि खे महफ़ूज़ महसूस करणु आहे। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान
तफ़सील मूजिब SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान के हुक्म ते शिकारपुर ज़िले के मुख्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी स्नैप चेकिंग जो अमल जारी है, जॾहिं त ASP सिटी शिकारपुर मोहम्मद उस्मान खान की अगवानी में शहर के दाख़िली और ख़ारजी रस्तनि ते डिजिटल डिवाइस की मदद से स्नैप चेकिंग कई वई। उन दौरान शकी गाड़ियों और मोटरसाइकिलों ते सवार माण्हुनि की चेकिंग कंदे मुख्तलिफ़ हंधनि और हाईवेज़ ते एहलकार भी पिणु मुक़रर किया विया आहिनि। स्नैप चेकिंग के दौरान हर मशकूक माण्हू जो मुजरमाना रिकॉर्ड की जांच लाइ तलाश ऐप डिवाइस के ज़रिए चेक किया पियो वञे। चेकिंग दौरान 500 खां 49 मोटरसाइकिलनि और 2900 माण्हुनि की तलाशी वरती वई, जॾहिं त 43 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी जांच शुरू कई वई। जांच दौरान मीर हसन सद्दाम हुसैन ज़िला लांडी मलीर थाणे रेलवे 13/2019 के केस में इश्तिहारी जवाबदार के गिरफ्तार करे वधिक कानूनी कार्रवाई शुरू करे ॾिनी। स्नैप चेकिंग जो मकसद माण्हुनि खे महफूज़ महसूस करणु, उन सां गॾोगॾु स्ट्रीट क्राइम के रोकण ऐं ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ स्नैप चेकिंग कई पई वञे। सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई। पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िला शहीद बेनज़ीराबाद जो अहम इजलास हमदर्द हाउस सकरन ते PTI के सीनियर अगवान गुल मोहम्मद रिंद की सदारत हेठ थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले के 4 तालुक़नि के उहदेदारनि ऐं वर्करनि शिरकत कई, जंहिंमें समूरा तंज़ीमी यूनिट शामिल हुआ, जिनमें मदर विंग, लेबर विंग, वुमेन विंग और यूथ विंग शामिल हुयूं। गॾछाणी में PTI के डिवीज़नल सदर इनायत अली रिंद ख़ुसूसी तौर शिरकत कई। गॾजाणी के ब्रीफ कंदे मीज़बान गुल मोहम्मद रिंद चयो त इलेक्शन वेझो अची वई है, जंहिंजी तैयारी लाइ अवां सभिनीनि खे घुरायो आहे त ताल के सकरन समेत पूरे ज़िले के 6 तकनि 2 क़ौमी और 4 सूबाई सीटुनि ते PTI भरपूर हिस्सो वठंदी ऐं हर उहदेदार तोड़े वर्कर के आज़ादी आहे त हू कंहिं बि तक तां इलेक्शन में हिस्सो वठण लाइ फार्म भराए सघे थो। बाक़ी टिकटुनि जो फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी। हिन उहो बि चयो त मूं NA 208 तां ऐं सरदार शेर मोहम्मद रिंद NA 207 तां इलेक्शन विढ़ण लाइ फार्म जमा करायो आहे, जॾहिं त नवाब शाह सिटी वारे सूबाई तक तां इनायत अली रिंद चूंड विढ़ंदो। गुल मोहम्मद रिंद उहो भी चयो त अवाम अॼु भी इमरान खान सां गॾु आहे, इंशाअल्लाह कामयाबी माणींदासीं, जंहिंजी जामिया हिकमत अमली जोड़ण लाइ अॼु ही अहम इजलास घुरायो वियो आहे। हिन चयो त इमरान खान जे मुल्क तोड़े आलमी सतह ते सुञाणप हिकु वफ़ादार हुकुमरान ऐं सियासतदान तौर थी चुकी आहे, जेका हिते जे करप्ट हुकुमराननि ऐं सियासतदाननि खां बर्दाश्त नथी थिए। हिन वधीक चयो त पाकिस्तान जो मर्द हुजे या औरत, ॿार हुजे या पीर सन, सभिनीनि जी दिलनि ते इमरान खान राज करे थो। उन करे असीं पुर उम्मीद आहियूं त इंशाअल्लाह 8 फरवरी जो सिज इमरान खान जी कामयाबी सां उभरंदो। गुल मोहम्मद रिंद सभिनी नवनि पुराणनि वर्करनि, उहदेदारनि ऐं खिलाड़ियुनि खे हिदायत कई त हू इलेक्शन जूं तयारियूं कनि। गॾजाणी में हज़ार खान, जतोई, नदीम अहमद राजपूत, राशिद अली खूड़ो, अमीर गुल रिंद, इकबाल रिंद, गुलाम मुस्तफ़ा जलालानी, शहजाद रिंद, निसार अहमद परियाड़ और मैडम अकीला खानज़ादा समेत कई वर्कर शरीक हुआ। झरक रिपोर्ट लखा दिनों झरकाई दरगाह सखी शेख सुमार से सालियाने मेले के मलाखड़े में हर साल जी आइना साल भी पाकिस्तान पीपल्स पार्टी के ज़िले काउंसिल मेंबर ओंगर मोहतरम हाजी माशूक शफी बबर, मोहतरम डॉक्टर सत्तार दिल, चेयरमैन अख्तर दिल, वाइस चेयरमैन अकरम मेमन, मिठो खान, खास के लिए आज़ाद असगर दिल खुसूसी शिरकत कई। उन मौके ते साणन गॾु PP अगवान चेयरमैन टंडो हाफिज़ शाह, अख्तर अली दिल, वाइस चेयरमैन ओंगर मोहतरम मिठो खान, खास के लिए जलाल खान मरी, असगर दिल, अयाज माशूक बबर ऐं ॿिया इलाके जा मोज़िज़ मेला कमेटी पारां आयल मोज़िज़ मेहमाननि जो शानदार इस्तक़बाल करे खेनि सुहिणी सिंध जी सकाफ़त के उजागर कंदे बोस्की जा पटका, लुंगियूं ऐं अजरकू पाराए इज़त बख़्शी, जॾहिं त मल पहलवाननि ते हज़ारे रुपया बिल पिण रखिया विया। अॼु मेले जे मलाखड़े में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठठे जो सदर सादिक मेमन, माशूक शफी बबर, मिठो खान, खास केली ऐं ॿिया ईंदा। मीरपुर खास सांगड़ जी अहम सियासी शख्सियत मरहूम शाहनवाज जूनेजो जो फर्जंद अगोणो MNA मोहम्मद खान जूनेजो अॼु राजा हाउस कराची में मुस्लिम लीग फंक्शनल जे सरबराह पीर साहब पागारा सां मुलाक़ात करे मुस्लिम लीग फंक्शनल में शामिल थी वियो। उन मौके ते अगोणो MPA सैयद मोहम्मद राशिद शाह राशदी पुट पुनल साहब पागारा, सीनियर ब्यूरोक्रेट खान मोहम्मद महर, फंक्शनल मुस्लिम लीग ज़िले मीरपुर खास जो सदर मुबारक अली महर, हाजी खुदाबख्श राजड़ पिण मौजूद हुआ। ऐवान साफ़त सूमार समय जो मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर पीपल्स पार्टी के नौजवान अगवान अगोणो ज़िले काउंसिल मटियारी के चेयरमैन मखदूम फ़खर ज़मान हाला मां पीपल्स पार्टी कारकुननि सां गॾु रैली की सूरत में RO ऑफिस पहुची PS 57 लाइ पंहिंजो नामज़दगी फार्म जमा कराए छॾियो। वाज़े रहे त PS 57 मटियारी तां मखदूम फ़खर ज़मान नामज़दगी फार्म जमा कराईंदड़ पहिरियों उम्मीदवार आहे। उन मौके ते नवाब मुदस्सर टालपुर, ज़फ़ार फ़कीर हुसैन अली जाफ़री, एडवोकेट सोराब खान वसाण, फारूक नोए पोटो, गुलाम अकबर भुट्टो, ज़ुल्फ़कार अली सुमरो ऐं ॿिया बि गॾु मौजूद हुआ। मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम फ़खर ज़मान जो चवणो हो त ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी मटियारी तोड़े सिंध समेत पूरे मुल्क मां कामयाबी हासिल कंदी, छो त पूरे मुल्क में पीपल्स पार्टी वाहिद जमहूरियत पसंद पार्टी आहे।
हिन चयो त पीपल्स पार्टी सिंध में तमामु घणा तरक़ियाती कम कराया आहिनि। उहो ई सबबु आहे जो पीपल्स पार्टीअ जे मुक़ाबले लाइ सभिनी पार्टियूं गॾिजी वियूं आहिनि। छो त पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो करण कंहिं हिक पार्टीअ जी वस जी ॻाल्हि न। हिक सवाल जे जवाब में मखदूम फ़खर जमान जो चवणु हो त 100% एतमाद आहे त पार्टी टिकट मूंखे ॾींदी ऐं मटियारी जो अवाम मूंखे अक्सरियत सां कामयाबु कंदो। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई झरक लग शेख सूमार जे मेले में 3 ॾींहं मल जा शानदार मुक़ाबला। मल जे मुक़ाबलनि में सिंध पंजाब जे बहितरीन मल पहलवाननि में ख़ूब ज़ोर आज़माई थी। डॉक्टर सत्तार दिल, चेयरमैन अख्तर दिल, माशूक शफ़ी बबर, वाइस चेयरमैन मिठो ख़ान खास के लिए आज़ाद असगर दिल ऐं ॿियनि शिरकत कई। तफ़सील मूजिब झरक लग शाह इस्माइल अल मारूफ शेख सूमार जे मेले में 3 ॾींहं मल जा शानदार मुक़ाबला थिया, जंहिंमें सिंध पंजाब जे बहितरीन मल पहलवाननि में ज़ोर आज़माई थी। मेला कमेटी जे अॻवाननि पारां आयल मेहमान आहिनि डॉक्टर सत्तार दिल, चेयरमैन अख्तर दिल, माशूक शफ़ी बबर, जिन खे बोस्की जा पटका ॿधाया ऐं ॿियनि आयल महिमाननि वाइस चेयरमैन ओंगर मिठो ख़ान खास के लिए, वाइस चेयरमैन टंडो हाफ़िज़ शाह, अकरम मेमन, आज़ाद असगर दिल, वडेरो मोहम्मद अयूब मला ऐं ॿियनि खे लुंगियूं ऐं अजरकूं पहिरायूं। मलागढ़ में मेहमान ख़ास डॉक्टर सत्तार दिल, चेयरमैन अख्तर दिल, माशूक शफ़ी बबर, मिठो ख़ान खास के लिए, अकरम मेमन, आज़ाद असगर दिल ऐं ॿियनि मल पहलवाननि ते हज़ारे रुपयनि जा बिल रखी पहलवाननि में रोक इनाम पिणु तक़सीम किया विया। ठुल रिपोर्ट फेयर सुमरो कराची सिंध पाकिस्तान यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्द पॉलिसी ख़िलाफ़ सिंधी शागिर्द सथ कराची जे सॾ ते ठुल में स्टूडेंट्स एसोसिएशन ऐं सिंधी शागिर्द सथ ठुल पारां उस्ताद नदीम सोलंकी, गुलाम मुर्ज़ा, अलाउद्दीन बुर्ड़ो, जमील अहमद चनो, मोहम्मद उमर नूनारी ऐं शुएब सरकीअ जी अॻवानी में शागिर्दनि हथनि में प्ले कार्ड खणी शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज कंदे मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त KSP यूनिवर्सिटी कराची में सभु टीचर सिंधी शागिर्दनि खे नफ़रत जी निगाह सां ॾिठो थो वञे ऐं असां सिंधी शागिर्दनि दाख़िला न ॾेई असां सिंधियुनि जो तालीमी क़तल करे रहिया आहिनि। हिननि चयो त यूनिवर्सिटी में कराचीअ जे शागिर्दनि 9% दाख़िला ॾेई असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल शागिर्दनि खे दाख़िला न ॾेई नाइंसाफ़ी कई पई वञे। हिननि वधीक चयो त यूनिवर्सिटी जे 44 डिपार्टमेंटनि मां कुल 5 डिपार्टमेंटनि इस्लामी, फ़ारसी, अरबी, बंगाली में सिंधी शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी पई वञे। हिननि चयो त सिंधी शागिर्दनि लाइ तालीम दुश्मन पॉलिसी जोड़ी वई आहे। हिननि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त KSP यूनिवर्सिटी कराची जी पॉलिसी खे रद्द करे सिंधी शागिर्दनि खे मेरिट जी बुनियाद ते दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि। मेयर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो मेयर B सेक्शन थाणे जे अदर VIP रोड ते नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ईंदड़ वेंदड़ शहरनि खे यरग़माल बणाए फुरलुट कई। हथियारबंदनि फरहान बहण ऐं यासीन चांडियो समेत 3 ॼणनि खां 2 मोबाइल फ़ोन ऐं 15,000 रोक रक़म फुर कई। जॾहिं त मज़ामत ते हथियारबंदनि गोलियूं हणी 1 ॼणे ख़ैरपुर मीरस जे रहवासी फरहान अली बहन खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे तालका अस्पताल मेहड़ बाद लाड़काणे ॾिनियो वियो। तालका अस्पताल मेहड़ में मौजूद ज़ख़्मी नौजवान फरहान बहन ॿुधायो त मां मेहड़ में पंहिंजे दोस्त आसिम सोलंकी वटि महिमान थी आयल हुयसि ऐं पंहिंजे ॿिए दोस्त यासीन चांडियो सां वञी रहियो हुयसि त रस्ते में हथियारबंदनि फोड़ दौरान मज़ामत ते गोली हणी ज़ख़्मी कयो आहे। होॾां मेहड़ पुलिस शक जी बुनियाद ते ज़ख़्मी थियल नौजवान सां गॾु यासीन चांडियो खे हिरासत में वठी छॾियो आहे। पुलिस मूजिबि वाक़ियो मशकूक आहे। ज़ख़्मी ऐं संदसि सां गॾु दोस्त जे बयान में तज़ाद आहे, उन करे वाक़िए बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेहड़ तालके जे सियासी समाजी शख्सियत खोखर बरादरी जे पगदार एडवोकेट ज़ुल्फ़कार अली खोखर कराची में पाकिस्तान MQM जे मरकज़ी क़यादत ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मुस्तफ़ा कमाल, अनीस काइम खानी सां मुलाक़ात करे बाक़ायदा MQM पाकिस्तान में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। जॾहिं त मेहड़ तालके जो पंवर बिरादरीअ जी मौज़े शख्सियत रेस तालिब हुसैन पंवर पिणु MQM पाकिस्तान में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौक़े ते MQM ज़िला दादू जा अॻवान मोहम्मद ख़ान खोसो, आजिज़ सोडर, डॉक्टर ज़ैदान खोखर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। एडवोकेट ज़ुल्फ़कार खोखर चयो त MQM पाकिस्तान जे मरकज़ी क़यादत पारां शमूलियत जी दावत ॾिनी वई, जेके क़बूल करे शमूलियत जो ऐलान कयो आहे। असांजी सियासत अवामी इलेक्शन में हिसो वठिबो। मां दोस्तनि, अज़ीज़नि ऐं बिरादरी जे माण्हुनि जो थोराइतो आहियां जिन मुंहिंजे फ़ैसिले जी आजिया कई आहे। पार्टी रही करे अवाम जी ख़िदमत कबी। जल्द मेहड़ दादू में MQM जो इलेक्शन जे सिलसिले में जलसो कराइबो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर अवामी प्रेस क्लब मटियारी जे साफ़िन नबी बख्श जखरे जो रफ़ीक अहमद खोसो ऐं ॿियनि पारां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िले मटियारी जे उहिदेदारनि जे मान में मटियारी भरिसां रफ़ीक अहमद खोसो जे ॻोठ में
मांझांदो ॾिनो वियो। आजियाणे में चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैद हसन मुर्ज़ा शाह ॼामोट महिमाने ख़ासि तौरु शिरकत कई। मांझांदे दौरान मेज़बाननि पारां आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी लुंगियूं ऐं अजरकूं ओढायूं वयूं। मांझांदे में सैद हसन मुर्ज़ा शाह ॼामोट एशयू जे ज़िले मटियारी जे सदर रजब अली बोज़दार, जनरल सेक्रेटरी मुश्ताक अहमद राव, सीनियर नायब सदर जुल्फ़कार अली मेमन, नायब सदर वकील अहमद मेमन, फाइनेंस सेक्रेटरी फजल बलोच, एक्सिक्यूटिव कमेटी जे मेंबरनि अब्दुल गफूर हिंगोरो, इम्तियाज़ अली अबड़ो, GM बाबू ख़ास किली राजा, इसाक मेमन, काउंसलर आसिफ मेमन समेत गुल मोहम्मद हिंगोरो, कामरान मलूखानी, अली रज़ा चंद, मोहम्मद सिद्दीक जहेजो, वाहिद बख्श जखरेजो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मटियारी टाउन कमेटी जे चेयरमैन सैद हसन मुर्तज़ा शाह ॼामोट, एशयू जे यूनिट मटियारी जे सदर रजब अली बोज़दार ऐं ॿियनि पारां अवामी प्रेस क्लब मटियारी जे उहिदेदारनि जो शुक्रियो अदा कयो। ब्रेकिंग न्यूज़ DC मीरपुर ख़ास जी टीम पारां छापो हणी मारवी गुदाम मां 800 एंग्रो यूरिया भाण बोरियूं हथ करण जा इतला। मीरपुर ख़ास हाशिम नगर वेझो 10 व्हीलर ट्रेलर में मारवी गुदाम में भाण लाइ वञी रहियो हुयो त खेस रेवेन्यू अमलदार फरीद लाशारी नाले शख़्स पहुची रोके वरितो, जंहिं बाद उहो भाण 2 ट्रकुनि ज़रिए खणायो पियो वियो। जंहिं दौरान DC जी टीम पहुची महमूदाबाद थाणे जी पुलिस घुराए टिनिनि गाॾियुनि खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि वीगो सवारनि 2 सेठियुनि रवि ऐं अनिल नाले सेठियुनि पारां लेन देन जी ऑफर करे हथ कयल भाण ऐं गाॾियुनि जी संदनि हवाले करण जी कोशिश कई पई वञे। हिक पासे आबादगार भाण जी हिक बोरीअ लाइ परेशान, ॿिए पासे एतिरी तादाद में एंग्रो भाण किथां पियो अचे ऐं केॾां पियो वञे। सूमार समय जो ऐवान सहाफ़त। दड़ो रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार। दड़ो जे तालीमी मयार सॼे ज़िले जे स्कूलनि खे पोइते धिके छॾियो। हायर सेकेंडरी स्कूल दड़ो जे 4 होशियार शागिर्दनि चटाभेटी इम्तिहान में पोज़ीशन खणी सॼे ज़िले खे मात ॾेई छॾी। सिंध हुकूमत जे ताउन सां हलंदड़ फलाही इदारे NGV तरफ़ां होशियार शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾिनी वई। दड़ो स्कूल में पुरवकार तक़रीब। दड़ो जे हायर सेकेंडरी स्कूल में क़ौमी समाजी तंज़ीम सिदरतुल मुंतहा एवरेंस सेंटर जे ओनर सर अकरम अब्बासी तरफ़ां सिजवल ज़िले जे दड़ो हायर सेकेंडरी स्कूल जे 4 होशियार शागिर्दनि जवाद अहमद, मोहम्मद शाफ, मोहम्मद हनीफ ऐं महबूब अली तरफ़ां स्कॉलरशिप हासिल करण जी एज़ाज़ में हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें गेस्ट अॻवाननि अब्दुल रहीम काज़ी, अहमद अब्बासी, आफ्ताब पली जो प्रिंसिपल वीर जी मल गुलाम कादिर सूमरो, नूर अहमद मेमण, प्रोफेसर अब्दुल अज़ीम लगारी, मुश्ताक सूमरो, इमदाद फाज़ालानी, हसन चौहान, रफ़ी रज़ा भुट्टो, शाहिद सूमरो, अब्दुल रसूल सूमरो, हाफ़िज़ ग्यास समेत 3 उस्तादनि शागिर्दनि ऐं साफ़ी वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते उस्ताद अॻवाननि ख़िताब कयो ऐं तालीमी मयार जी वाखाण पिणु कई। ठुल रिपोर्ट फैज़ सूमरो। ठुल जे PS2 जे लाइ उम्मीदवारनि 44 फार्म वसूल किया। PPA जे अॻोड़े MPA डॉक्टर सोराब खान सरकी, JUI उम्मीदवार शफ़ीक रहमान खोसो समेत मीर इमदाद अली सरकी, मीर शाहजहान बंगलानी, रोशन कंडरानी, बाग अली नंदवाणी, मंजूर नुनारी, सलीम बुर्डो समेत 44 उम्मीदवारनि फार्म वसूल किया, जॾहिं त नामज़दगी फार्म वसूल करण जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में RO आगा ज़ुल्फ़कार दुरानी ॿुधायो त हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि खां 44 फार्म वसूल किया आहिनि ऐं फार्मनि जी वसूलीअ जो सिलसिलो जारी आहे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर। हाला पुलिस मज़दूर नौजवान आमिर सोलंकीअ खे दुकान मां खंबे गुम करे छॾियो, जंहिं बाद हाला पुलिस जी ज़्यादती ख़िलाफ़ नौजवान जे माउ ऐं भेनरुनि गर्ल्स कॉलेज जे आॾो रोड ते रुकावटूं रखंदे रोड ब्लॉक करे छॾियो आहे। रोड ब्लॉक करण हुजण सबबि अस्पताल, कॉलेज, सरकारी ऑफिसनि ॾांहुं वेंदड़ शहरी परेशान बणियल आहिनि। हाला पुलिस हथां खंबियल नौजवान आमिर सोलंकीअ जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस असांजे नौजवान खे नाहक खंबे गुम करे छॾियो आहे। ऐसे शो हाला बासरनि जी वांगार वहंदे ग़रीबनि सां ज़ुल्म करे रही आहे, जॾहिं त ऐसे शो हाला अल्ह ॾिनो पवन राब्तो करण ते ॿुधायो त गिरफ़्तार कयल चोरीअ जी वारदात में मुलविस आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़। मीरपुर ख़ास में वॾे वज़ीर जी आमद ते मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड जे मुलाज़मनि पारां संदनि 3 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ तालीमी बोर्ड ऑफिस आॾो हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीरपुर ख़ास बोर्ड मुलाज़मनि पारां एहतजाज कंदे चयो त असांजी गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं न पयूं ॾिनियूं वञनि। 300 खां मथे मुलाज़िम संदनि पघारूं न थियण करे फ़क़कशी वारी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। निगरान वॾो वज़ीर जे मीरपुर ख़ास आमद जे मौक़े ते असां जूं पघारूं जारी करण मसइलो हल करण जो मुतालबो कयूं था। ऐवान सहाफ़त सूमार समय जो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। ख़ुशियुनि जा के बि
मापा न हूंदा उन करे कोशिश उहा हुअणु घुरिजे त असांजे किरदार ऐं गुफ़्तार मां ख़ुशियुनि ऐं ख़ुशबुनि जी महक निकिरे। उहा ॻाल्हि शहरी इत्तेहाद सकरन जे सदर सैयद एहसान अली शाह सकरन प्रेस क्लब जे नई चूंडिजी आयल इत्तेहाद सेक्रेटरी सज्जाद अली मक्सी सां मल्हायल रिहाण में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त असीं गुज़िरियल 1 साल खां महसूस कयूं पिया त सकरन प्रेस क्लब में नौजवाननि खे हिमथाइण ऐं खेनि अॻिते आणण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जंहिंजो मिसाल ताज़ो सकरन प्रेस क्लब जे इलेक्शन ऐं अॼोकी रिहाण पिणु आहे। पर उन हक़ीक़त खां बि इनकार नथो करे सघिजे त हू सभु कुझु करण में सकरन प्रेस क्लब जे अॻूणे सदर काज़ी जावेद सनाई जो अहम किरदार आहे। सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल ॻाल्हाईंदे चयो त अॼु ख़ुशियुनि जा 2 मौक़ा आहिनि, हिकु प्रेस क्लब जे उहिदेदारनि जी कामयाबी, ॿियो नौजवान सहाफ़ी सज्जाद मक्सी सां रिहाण। दुआ आहे त ख़ुशियुनि जा मौक़ा अणघट हुजनि। उन खां अॻु सकरन प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर गुल मोहम्मद लगारी आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो, जॾहिं त सज्जाद अली मक्सी ॻाल्हाईंदे चयो त मां सकरन प्रेस क्लब ऐं शहरी इत्तेहाद सकरन जो शुक्रगुज़ार आहियां, जिन मोहबतूं ॾेई मान बख़्शियो आहे। उन मौक़े ते महिमान पारां सज्जाद अली मक्सी खे अजरकनि ऐं हारनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। रिहाण में गुलाम शबीर सुमरो, मोहम्मद मुराद खानज़ादा, राजा इरशाद कीरियो, सैयद कुतुब अली शाह, इमाम बख्श सियाल, हुजूर बख्श चन्ना ऐं ॿिया शरीक हुआ। झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई झरक जा रहवासी पीअण जे पाणीअ लाइ परेशान, 1 साल खां ठेकेदार गायब। ख़बर मूजिब कायदे आज़म मोहम्मद अली जना जे जनम भूमि झरक शहर जे अवाम गुज़िरियल 10 सालनि खां पीअण जे पाणीअ लाइ परेशान। झरक जे शहरनि हैदर भट्टी, अमजद शुरो, गुलाम मुस्तफ़ा, मला ज़हीर झरको वाहिद समूह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त वाटर सप्लाई स्कीम झरक जी 1973 में शहीद भुट्टो दौर में मिली हुई, जेका गुज़िरियल 10 सालनि खां बिल्कुलु नाकारा थी चुकी आहे। पर हिन साल जे पहिरें महीने में साबिक़ MPA सैयद रियाज़ शाह शिराज़ीअ जी कोटा में न्यू वाटर सप्लाई स्कीम मंज़ूर थी 4 करोड़ 33 लख रुपया, पर बदकिस्मती सां उन जो ठेकेदार मुसलसल गायब आहे। असां साबिक़ सियासी नुमाइंदनि ऐं डिप्टी कमिश्नर ठट्टो पब्लिक हेल्थ इंजीनियर खे दायूं पिणु ॾिनियूं आहिनि, पर अञा ताईं को बि खड़ तेल नाहे निकितो। असां झरकवासी निगरान वज़ीर आला खां मुतालबो करियूं था त पब्लिक हेल्थ इंजीनियर खे पाबंद करे ठेकेदार खां वाटर सप्लाई स्कीम झरक खे मुकमल कराए ॾिनो वञे त जीअं झरक शहर खे पीअण जो पाणी मिली सघे। पीरोनमल रिपोर्ट। अता मोहम्मद खान पठान खिपरो में 2 नंबर माण्हुनि जी राज। खिपरो में शाह मोहम्मद वल्द रवाईदाद अफ़गानी पठान, जेको अफ़गानिस्तान वियल हो, जेको अॼु सुबुह खिपरो में अची रोज़गार सां लॻल ग़रीब मिसकिन माण्हुनि खे तंग करणु लॻो। असां SSP सांगड़ खे अतबदी अपील था कयूं त असांखे हिन अज़ाब मां आजो कयो वञे त साईं जिन जा शुक्रगुज़ार रहंदासीं। खिपरो खिपरो SHO मोहम्मद इब्राहिम सुमरो साहब खे बि इतला ॾिनी आहे। हिन जो रिकॉर्ड रावदाद पठान नाले सां टारियो वियो आहे ऐं ही मां पीर मोटरसाइकिल पाकिस्तानी न आहे। हिन तस्वीर में तालिबान भी नज़र अचनि पिया। सकरन लगोट एकियत में नामालूम चोर शहबाज वेलफेयर एसोसिएशन जे इत्तेहाद सेक्रेटरी ऐं JWC जे जॉइंट सेक्रेटरी हुजूर बख्श चन्ना जी दुकान मां 1000 रुपया रोक रक़म चोरी करे विया। हुजूर बख्श चन्ना मीडिया खे ॿुधायो त हू मामूल मूजिब पंहिंजे दुकान ते कारोबार करे रहियो हो त थोरी देर जे लाइ जीअं ई घर भारी ॾियण वियो त पोयां के नामालूम चोर संदसि 1 ॾींहं जी मुरादी खाने मां चोरी करे विया। हिन उहो बि चयो त चोर मक़ामी थी सघनि था, जंहिं लाइ ॻोठ में वड़ोल ॾिनी आहे ऐं कोशिशूं बि करे रहिया आहियूं। ऐं होॾां हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन काज़ी जावेद सनाई वाक़िए जी मज़म्मत कंदे मक़ामी पुलिस ऐं इंतज़ामिया खां घुर कई आहे त पंहिंजे हक़ हिलाल जी रोज़ी कमाइण सां गॾु समाजी बहितरी लाइ हर वक़्तु सोचींदड़ ऐं लोचींदड़ नौजवान हुजूर बख्श चन्ना जा चोर ॻोल्हे संदसि चोरी वापसि कराई वञे। मटियारी रिपोर्ट। अजीज़ गुल ख़ैबर रात देर सां भिड़शा में दरगाह ते ज़ियारत लाइ आयल नौशरो फ़रोज़ वासी पीरसन शहर जे रहायशी मुसाफ़िर खाने में फ़ौत थी वियो आहे। अहिड़ी इतला ते भिड़शा पुलिस पहुची फ़ौती पीरसन खे सिहत मर्कज़ पहुचायो, जंहिंजी सुञाणप नौशरो फ़रोज़ वासी 58 वरियनि जो मंज़ूर अली वल्द हबीबुल्ला भेण तौर थी आहे। फ़ौती पीरसन जा वारिस भी सिहत मर्कज़ भिड़शा पहुची विया आहिनि। फ़ौती शख़्स जो लाश पोस्टमार्टम लाइ हैदराबाद मुंतक़िल कियो वियो आहे। मटियारी रिपोर्ट। अजीज़ गुल ख़ैबर हाला प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मखदूम ज़ाहिद अली चयो त मुंहिंजा भाइर ऐं चाचा मुंहिंजे बाबा जी मिल्कियत ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं मूंखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे, जॾहिं त उहो केस सिविल कोर्ट हाला में हली रहियो आहे। हीउ मूंखे हिरासा करणु, मूं ते हमिलो करणु, मुंहिंजे फूफीअ जी कमर्शियल ज़मीन ते बि कब्ज़ो करणु चाहिनि पिया। कुझु ॾींहं पहिरियां असां ते पिणु हमिलो थियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध ऐं SSP मटियारी खे अपील आहे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मखदूम ज़ाहिद अली वधीक चयो त पहिरें बि फ़ैसिले ते मुंहिंजा ॿाहिरि कोन वेठा आहिनि, जेको वॾेरो मोहम्मद ख़ान जूणे जो कयो हो।